नाज़रीन ठुल में वधीक छॾणा कोरोना वायरस जो शिकार थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर मुख्तियार अहमद डोल। जी मुख्तियार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मुदसर तव्हांखे ॿुधाइणो हलनि त कुझु ॾींहं कल्ह जेको आहे त DHO जकाबाद ऐं उन सां गॾु जेको आहे त सिहत खाते जी टीम जेको आहे त ठुल पहुची करे 40 माण्हुनि जी टेस्टूं कयूं, जंहिंमें त 6 ॼणनि जी जेको आहे त टेस्ट जेको पॉज़िटिव अची वई। उन खां तव्हांखे ॿियो ॿुधाइणो आहे त असांजो जेको आहे ठुल शहर में जेको अंग जेको 93 थी वियो आहे, कोरोना वायरस में जेको मुतला अंग 93 थी वियो आहे। ऐं जेको आहे त जेको अॼु जेको सुबुह सां प्राइमरी उस्ताद वली मोहम्मद नुनारी जेको आहे त इहो जेको कोरोना में पहुची वियो आहे ऐं जेको त पहुचनि जो अंग वधीक 5 थी वियो आहे। ऐं जेको DHO जेको आहे ऐं MS ठुल जेको आहे त उनजी जेको आहे त SOP तहत जेको आहे त जनाज़ नमाज़ कराई वेंदी। जी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ मुख्तियार, तव्हांजी महिरबानी।